अक्टूबर जी 14 तारीख़ ते इंशाअल्लाह अज़ीम असांजे हिन सिंध में मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस थी रही है, जंहिंजो आगाज़ जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध के फ़ैसिले के मुताबिक़ ज़िला मीरपुर ख़ास खां थींदो इंशाअल्लाह। ही कोई हिते पियल इलाइक़ा आहिनि जंहिंमें क़ाइद मिलत इस्लामी हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब बनफ़्श हफ़ीज़ पाण शामिल थींदा। इहो मुतफ़िक़ा फ़ैसिलो आहे मरकज़ जे फ़ैसिले ऐं सूबाई फ़ैसिले ऐं असांजे हिन डिवीज़न जे अहबाबनि जे फ़ैसिले जे मुताबिक़ 14 अक्टूबर ते इंशाअल्लाह मीरपुर ख़ास में मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस थींदी, जंहिंमें मुल्क जा तमामु वॾे में वॾा जय्यद उलमा हाज़िर थींदा इंशाअल्लाह। उन में सभु मां दावत ॾियां थो, सभु दोस्त पाण पंहिंजे दोस्तनि खे अहबाबनि खे इंशाअल्लाह उन में शिरकत जी दावत ॾियनि ऐं इंशाअल्लाह इहो जलसो असांजो संगे मील साबित थींदो ऐं जमात जे लाइ कारकुननि जे लाइ इंशाअल्लाह इहो मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो कामयाबी जो इंशाअल्लाह रस्तो खुलंदो। मां सभिनी खे हिते दावत पेश कयां थो। अबा सभई हाज़िर थींदा न इंशाअल्लाह, सभई हथ मथे कयो इंशाअल्लाह इन में हाज़िर थींदासीं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ख़ुशि रखे। वमा अलैना